अजुन ओता कुन में तालिब तंवारीन। अजुन ओता कुन में तालिब तंवारीन। आदेसी उथी वया मढ़ियूं मुंह मारीन। जे जिय खे जियारीन से लाहूती लॾे वया। थर मुल्क जे भूरिय भिट ते जनम वठंदड़ सिंध मड़जी सींध के मौसीक़ीअ जे मधुर सुरनि सां मानाइतो करण वारी मिठड़ी फनकारा फौजिया सुमरो गुर्दन जी बुछड़ी बीमारीअ सां मुहाॾो ॾींदे ॾींदे अचानक साह जी तंद टोड़े वेठी। हुन जे मौत जी ॼाण सॼी सिंध खे सरापा सूर बणाए छॾियो आहे। मरहूमा फौजिया सुमरो अॼु जिस्मानी तरह सां असां खां जुदा आहे, पर रूहानी तरह सां हुन जो आवाज़ गीतनि जी सूरत में अॼु बि असां वटि मौजूदु आहे। सॼी सिंध वारनि जी हिक ई दुआ त रब पाक मदीने वारे साईं जे मुहाबे मरहूमा फौजिया सुमरो खे जन्नत में जायूं ॾिजाए। को न क़दुरु मुंहिंजो कयुई बेक़दरा, को न क़दुरु मुंहिंजो कयुई। अचो त मरहूमा फौजिया जे आवाज़ में दर्द भरियूं इहे दाहूं ॿुधूं। बचपन खाना तो अलाड़े
कदरां